बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i अबिल कासिम मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। अम्मा बादु बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम नाज़रीन, अॼु असां अवां जे साम्हूं पंहिंजी मौज़ू निमाज़ जी फ़ज़ीलत क़ुरानी आयत जी रोशनी में ॿी नशिस्त में हाज़िर थिया आहियूं। निमाज़ जे मुतालिक़ 28 सूरतनि में 49 आयतूं जिन में 7-8 मरतबा लफ़्ज़ अस्सलात जो ज़िक्र थियो आहे। कुरान करीम में सूरह यूनुस आयत नंबर 87 में इरशाद थियो, व औहैना इला मूसा व अखीहि अन तबव्वअ लिक़ौमिकुमा बिमिस्र बुयूतन व जअलू बुयूतकुम क़िबलतन व अक़ीमुस्सलात व बशिरिल मुमिनीन। ऐं असां मूसा ऐं उनजे भाउ हारून ॾे हुकुम मोकिलियो त मिस्र में पंहिंजी क़ौम जे रहण लाइ घर जोड़ियो ऐं पंहिंजे घरनि खे ई मस्जिदूं करे पाबंदी सां निमाज़ पढ़ो ऐं मोमिननि खे निजात जी ख़ुशख़बरी ॿुधाए छॾियो। वरी इरशाद थियो सूरह इब्राहिम में आयत नंबर 40 में, रब्बे जअलनी मुक़ीम अस्सलाते व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ। ए मुंहिंजा पालनहार, मूंखे ऐं मुंहिंजी औलाद खे बि निमाज़ जो पाबंद बणा। ए मुंहिंजा परवरदिगार, मुंहिंजी दुआ क़बूल फरमाए। वरी इरशाद थियो सूरह जुमा में आयत नंबर 10 में, फ़इज़ा क़ुज़ियतिस सलातु फ़ंतशिरू फ़िल अर्ज़ि वब्तगू मिन फ़ज़लिल्लाहि वज़कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ़्लिहून। पोइ जॾहिं निमाज़ थी वञे त भली ज़मीन में पखिड़िजी वञो ऐं ख़ुदा जी फ़ज़ल सां पंहिंजी रोज़ी जी तलाश करियो ऐं ख़ुदा खे घणो यादि कंदा रहो, मन अमी कामयाब थियो। वरी सूरह तोहा आयत नंबर 14 में इरशाद थियो, इन्ननी अनल्लाहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदुनी व अक़िमिस सलात लिज़िक्र। बेशक आऊं ई अल्लाह आहियां, मूंखां सवाइ को बि मअबूद न आहे, सो मुंहिंजी इबादत कर ऐं मूंखे यादि करण लाइ निमाज़ क़ाइमु कर। अज़ान ग्रामी, ॿी असांजी पुॼाणी हिन मौज़ू ते इख़्तिताम पज़ीर थियो ऐं इंशाअल्लाह वरी टी नशिस्त में असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। हदीस अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रोशनी में इंशाअल्लाह असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं निमाज़ जी फ़ज़ीलत जे मुतालिक़। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।